उस्ताद उस्ताद मोटर बंद न कजाए, मोटर बंद न कर। मोटर जादू करी मोटर। अरे पानी हलाइंदा हूं रात जो लेन यार, ओ बियो हमरा हलाए पे मां चो मारो बंद न कजाए, ओ जागो हो। ए यार वारन के कलर करायो हां ऐं दाढ़ी भी ठाराई हां। वे ओ जागो रात यार, पानी पानी दा भरायूं ना रात जो सपा। अल्लाह चाच, अरे वेठो आ जा। हली आले मां झुका दियो हली आए दाढ़ी ठाए। छा मसलो छा है? दाढ़ी ठाए मसलो छा है? मसलो का तू हल कंदे मसला है। छॾे सुभाणे ई जाए ठाहींदा को मस। वाह हां सुभाणे शादी आहे, शादी में वञणो आहे, दाढ़ी ठाहे को मुंहुं सही थिए। हे पाण दिले कयो आहे पर सही न लॻो आहे, वरी भेण सुठो नंबर दे मां ठाराईंदे। हा पानी जो आज़ार असां वटि ॾाढो, रात जे टाइम में माना जेको आहे हिन ते बीहो था न उजागो करे करे असली हा तमामु जेको आहे सो परेशान थी विया असली असां ॾाढो असली। छा थो आहे दाढ़ी ठाहे? अरे बा ठाहिण त ॾे यार, मां हणदुमि ठही करे सामान खणा पियो ठाहे हणदुमि आहे न हीअं हणदुमि। पाणी वाला तो पोछा छा कई तू दाढ़ी सुम्ह ठाहे? सुम्ह हिते सुम्ह। इज़त करे असांजी। हा हा ॿियो ॿुधाए ख़ैर अचे न तूं अॼुकल्ह? केरु? तूं यार अरे क़िस्मत छा आयो आहे? हा घणा ॾींहं थी विया थी न? अरे दाढ़ी ठाहे वार छा थो ठाहीं? न हे थोरो थोरो हिकिड़ो मिंट हेॾे त अच न, मां हे थोरो हिननि खे त नंढो कयां न अगरि अरे वॾा थी था थोरा नंढा कंदो मां सेटिंग में ॾाढी दाढ़ी ठाहीं तो छा मां वञा हेॾा अचो कन वॾा थी मां चयो अगरि कल्ह ॿीं मां ठाहे तोखे चयो दाढ़ी ठाहे। त मां त तुंहिंजी हुन में भलाई में शादी में वञे थो पियो, हेॾा सारा ॾिसे थो, मां तव्हांजे करे चवां पियो न वरी न कंदो आहे दाढ़ी ठाहे। यार अलाए किथे सामान निंड में असांखे। शादी आहे वो ॿियो ॿुधाए ॿियो ख़ैर लॻो पियो ख़ुशि हूंदो आहे सफ़ा। स्मार्ट कर सफ़ाई स्मार्ट। हा थोरो पाणी सां अॻ में आलो कयां ॾाढी खे पोइ नरम थींदो न पोइ खूब भलो लॻंदो आहे। खाईंदो पींदो न आहे छा सफ़ा? अरे यार दाढ़ी ठाहे सवाल छॾ। डुबरो थी वियो घणो सफ़ा तरी थो चवां। वार सही आहे न हिते ॾिस। हा तोखे मां छा थो चवां? ॾाढी ठा न मां तोखे चवां छा थो? सुभाणे शादी ते वञा दाढ़ी ठाहे न। हा हा वे वे कॾहिं छा थो इहो? वे यार रात जी असांखे उजागन मारे छॾियो आहे, दिमाग़ कम हो छा कान पोइ पाणी कराची में माना एॾो त तंगी आहे न रात जे टाइम में पाणी जॾहिं वेही करे भरा न त न हिते पीअण जो पाणी न तड़ जो न ॻाल्हि न पंधु। अलाह ख़ैर कंदो, झटि मां थोरो निंड करे वठां। अब वेजाए न अल्लाह दाढ़ी ठाहे निकलो करे अञा वेठो आहियां छा? वेठो आहे छा वे हाले मूंखे पाण सुठो पियो न ठाही मां ॾाढी किथे ठाही वई? अलाए जागे में यार ॻाल्हि ॾिसी अथई असांखे मथे में सूर पियो आहे न घणो। ठाही मां सही यार घणे किथे ठाही वई? जल्दी कर सुम्ही थो पए 5 मिंटनि में। अलाए यार उजागो चवां थो न, मां तंहिंजे करे चवां थो न। छा थो करी इहो? छा थियो? अकुल कोन्हे छा? छो दाढ़ी ठाहे या वार न साईं ठाहे या तूं कहिड़े क़िस्म जी? अॻ में हे थोरा नंढा कयां त दाढ़ी ठाहे बस वार नंढा रहंदे। शेव कराए न शादी में वञे थो मां वार हल्का करायां थो। अरे बाबा ना कराया न छो मुझे पोया करी तूं? हल भला मुछनि खे थोरो हल्को न हां मुझे नालो छा न विड़ी पवंदा थी ॿुधाए थो दाढ़ी ठाहे। अलाए यार नाराज़ थिए थो। मां चवां थो शाम मोटी आहे, मां बि वांदो हूंदो आहियां, हाणे मां बि थोरो कम सां वञा थो पोइ ठाहींदो मां हले वञ शादी में अहिड़ो वधी वीआ बि कंदो मां ईअं सफ़ा ईअं किरी मां ॿिरी मां हाणी करे ईअं लच बस। अलाह थकी पिया आहियूं असांखे उजागो आहे घणो। इहो मक़सदु छा आहे? दाढ़ी ठाही दे मां वञा ठाराईंदे ठाराईंदुमि दाढ़ी सुभाणे शादी आहे न करी दाढ़ी ठाहे पोइ सुम्ही पो तूं। अड़े चंड्रा हिनखे जो हाणे ब्लेड हणंदो मां अॻे ई बूथ एतिरो थी हेॾो बि हणां ब्लेड हेॾो बि हणां बाक़ी एतिरो बूथ बचंदी छा इहो तूं यार मज़ाक छो थो कई मूंसां? छा थी दाढ़ी ठाहे तोखे चयमि दाढ़ी ठाहे तूं अॼु कहिड़े क़िस्म जो नाराज़ छो थो थिए? न तूं चाहीं छा थो? अरे नाराज़ छो थो? ठाहींदो न नाराज़ छा? न ठाहींदो मां छो न ठाहींदो मां कलाक जा मुंहिंजो टाइम विञायो अथई टाइम विञाइजी वियो बाक़ी किथे किरी पियो गुमजी वियो थी छा थियो? मां चवां थो घुटा ॾींदो मां दाढ़ी ठाहींदो ठाहे न त मां वञा। पोइ ब्लेड न यार खपी यार दुकान बंदि आहे खुले पोइ ब्लेड वठी अचां। इहा ॻाल्हि कनि चङा हेॾो मुंहिंजो टाइम विञायो अथई ब्लेड कोन्हे ब्लेड खपी ॿारहं थी जा खणी अधु कलाकु वेह मां वठी अचां ब्लेड। न बसि हा भाउ हे छा थो करे? इहा भरी न आहे वार बि ख़राब करे छॾियईं मुंहिंजा हा, शाहरुख खान जो बि थोरो। छा दादा मुंहुं सफ़ा कयां न। किनो पुछ थो वञी अच्छा मां ब्लेड न ठाराईंदे? न ठाराईंदो हल अड़े छो अचु हली आ वाह ठाहे थो मिंट में। अलाए छा थी वियो यार नाराज़ थी वियो। असां बि थकियल उजागो अॻे ब्लेड त पिया आहिनि असां बि आसी माण्हू ठाहे केरु ॾाढी
वीह केर कलाक निंड कयूं झटि यार। दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर निड़ा खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो। महिरबानी।